HFF तरफ़ां हिक ख़ानगी स्कूल में ॿूटा पोखण जो आगाज़ कयो वियो। उन मौक़े ते उस्तादनि शागिर्दनि इन मुहिम खे वधीक साराहियो। उन्हनि चयो त वण पोखण सां समूरो क्लाइमेट चेंज थिए थो। असीं चाहियूं था त वणकारी मुहिम खे तेज़ कयो वञे, छाकाणि त वण पोखण सां सॼो माहौल बासिजी वञे थो। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं उस्तादनि चयो त वण सिर्फ़ छांव, ऑक्सीजन ऐं ख़ूबसूरती नथा ॾियनि, पर उहे ईंदड़ नसलनि लाइ ज़िंदगी जो सामान आहिनि। जेकॾहिं हर माण्हू हिकु वण पोखे त धरती बि ख़ुशि थींदी ऐं इंसानियत बि सुख जो साह खणंदी। इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी इन कोलैबोरेशन विथ ह्यूमन फ्रेंड फाउंडेशन सां हिकिड़ी प्लांटेशन ड्राइव असां कई आहे। ॾिसो था पाण त जेके क्लाइमेट चेंज जे करे नेचुरल डिज़ास्टर अचनि था, जीअं हाणे रिसेंटली असां वटि फ्लड आयो आहे, या जीअं असांजे जर जो पाणी पूरो जेको आहे ख़तमु थी वियो आहे, या जेके ॿिया असांजा जेको आहे मसइला आहिनि, जीअं गर्मी असां वटि वधी वई आहे, ठीकु आहे न, जीअं हाणे ॿुधूं था त माना सर्दी बि ज़्यादा ईंदी क्लाइमेट चेंज जे करे। सो इहे सॼी शइ तॾहिं थिए थी जॾहिं ही वण जेको आहे न कटिया था वञनि ऐं ॿेला असांजा सॼा तबाह थी चुका आहिनि। सो उन्हनि शयुनि खे ॿीहर बहाल करण लाइ ही हिकिड़ी मुहिम रखी वई आहे, प्लांटेशन ड्राइव, जंहिंमें डिफरेंट क़िस्म जा प्लांट असां पोखिया आहिनि जेके इको फ्रेंडली आहिनि, जेके असांजे माहौल दोस्त जेको आहे न प्लांट आहिनि। ठीकु आहे, तव्हां ॾिसी सघो था त जेके आहिनि ॿूटा ज़िंदगी आहिनि, ॿूटा ऑक्सीजन जो हिकिड़ो ज़रियो आहिनि, ऐं जेको असांजो क्लाइमेट आहे उहो तमामु घणो वनरेबल थी वियो आहे। उनखे कोप अप करण लाइ ऐं उनखे जेको आहे मुक़ाबिलो करण लाइ, हिकु ग्लोब खे ग्लोबल वार्मिंग खां बचाइण लाइ, नेचुरल डिज़ास्टर खां बचाइण लाइ हीउ हिकु प्रोमिनेंट फैक्टर रहियो आहे। ॿूटा जीअं त असांजी शील्ड आहिनि हिन ग्लोब ऐं अर्थ जो, जेतिरो असां ज़्यादा ॿूटा पोखंदासीं असांजी ग्लोब ऐं असांजी धरती लाइ ओतिरो फ़ाइदो आहे। असांजे इलाइक़े में वणनि जी तमामु घणी कमी थी वई आहे। वणनि वग़ैरहनि खे कटिया वेंदा, इहो तमामु इंतिहाई नुक़सानकार आहे। असांखे खपे त असां जेके आहिनि वण वग़ैरह असांखे पोखणु घुरिजनि, जीअं असां वण पोखियो ज़िंदगी बचायो। HFF जी हीअ सची काविश यकीनन हिकु अहिड़ो पैगाम आहे जेको ॿुधाए थो त फितरत सां मोहबती ज़िंदगी जो हक़ीक़ी हुस्न आहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी,